अस्सलाम वालेकुम नाजरीन। आज की रेसिपी थोड़ी चटपटी सी मज़ेदार सी है। ये है थोड़ी चटपटे से आलू जो बच्चे सब शौक से खाते हैं। जो फ्राइज़ और वगैरह जो कहते हैं ना, वो बनाते हैं। चलिए स्टार्ट करते हैं। तो सबसे पहले हम एक पैन में ऑयल लेंगे और इसमें आलू जो है चिप्स कटिंग कर लिए हमने इसमें। इसको हम फ्राई कर लेंगे। अदी इनके फ्राई कयो, चङी तरीक़े सां फ्राई कयो। इनके गोल्डन ताईं फ्राई कयो। मज़ेदार जीअं कड़क थींदा आहिनि न, ईअं कड़क कयो, सोक कयो। मज़ेदार अथव पटाटा। इसको फ्राई करके फिर इसको निकाल दें, सेपरेट कर लें। इसको सेपरेट कर लेंगे। फिर पोइ इनखे अलॻि करे छॾंदासीं। उन खां पोइ सॼा ॻाढ़ा मिर्च, साबित जेके ॻाढ़ा मिर्च आहिनि उहे विझंदासीं। उनखे फ्राई कंदासीं, हल्को हल्को फ्राई कंदासीं उन ही तेल में विझी। अब इसमें थोड़ा सा तेल शामिल करके और साबुत लाल मिर्च इसमें शामिल करेंगे और इसको भी फ्राई करेंगे जब तक ये कड़क हो जाए। मज़ेदार सी ये रेसिपी मिनटों में तैयार होती है। ये देखो हमारे मिर्च जो है वो फ्राई हो गए हैं। अब इसको भी हमने सेपरेट कर लिया है। हाणे असां इनखे भी अलॻि करे छॾियो आहे। फिर अब उसी पैन में हमने थोड़ा सा ज़ीरा शामिल किया है, सफ़ेद ज़ीरा, थोड़ो ज़ीरो अच्छो जीरो शामिल कयो आहे। फिर इसमें चंद जवे जो है न लसन के कुछ जेके आहिनि न थूम जूं ॻड़ियूं, उहे सनियूं सनियूं करे उहे विझोसि। उनखे बि हिन सां गॾु फ्राई कयो। ॾिसो लॻे पई न मज़ेदार रेसिपी। थोरो ट्राई त करे ॾिसो। तव्हांजी महिरबानी। तव्हां चैनल के लाइक कयो, शाबाश। हाणे अब इसमें एक छोटा सा प्याज है ना, वो लेकर उसको बारीक चॉप करके वो डालेंगे। उसको वो फ्राई करेंगे। इसमें हिकिड़ो बसर जेको आहे नंढो चॉप करे उहो विझंदासीं। इनखे बि हल्को हल्को भुञणो आहे। फिर इसमें 2 टमाटर का पेस्ट, ये टमाटर जो है घर में पड़े हुए थे तो उसका पेस्ट बनाकर वो डाल दे। 2 टमाटरनि जो पेस्ट ठाहे विझी छॾियो ताकि भुञण में आसानी थिए तव्हांखे। पटाटा त इलाही तरीक़े जा खाधा हूंदव, थोरो ही बि डिफरेंट स्टाइल खाई ॾिसो, मज़ो ईंदव। सुठी अथव रेसिपी। लाइक ज़रूरु कजो, सब्सक्राइब ज़रूरु कजो, ॿुधायांव थी। हाँ, लाइक सब्सक्राइब चैनल के कमेंट भी कयो, ठाहे ॿुधायो त कीअं ठही हुई। फिर इसमें नमक शामिल करें, थोड़ा सा नमक, थोड़ा सा धनिया, थोड़ा धाना, थोड़ी सी हल्दी, थोड़ी हेड, फिर इन सबको मिक्स करना है। तो इन सभिनी के मिलाए भुञणो आहे। थोड़ा इन में कुटियल मिर्च भी थोड़ा विझी छॾिजो। थोड़ा विझो त तव्हांजी मर्ज़ी आहे, पर इन में थोड़ा मां विधा हुया। थोड़ा विझिजो तो टेस्ट सुठो ईंदव। इसको अच्छी तरीके से भूनें। फिर हमने जो फ्राई किए थे मिर्च, वो भी इसमें शामिल करेंगे। उसको क्रश करके हाथों की मदद से वो भी इसमें डालेंगे। ये इतने तेज़ नहीं होते, ये एॾा तेज़ कोन हूंदा आहिनि मिर्च सॼा। ये फ्राई किया आहिनि न, ये तेज़ कोन हूंदा आहिनि, ये मिड़ई टेस्ट ईंदो आहे सुठो। फ्राई किए हुए आलू शामिल करें। हाणे हिन में आलू शामिल कयो, जेके चिप्सूं जेके तव्हां तयारु कयूं उहे हिन में विझी फ्राई कया हुआ, उहे हिन में विझोसि मसाले में।
ये ॾिसो केॾो ज़बरदस्त नज़र, ॾिसो केॾो चटणियूं ही हू पटाटनि जूं, पटाटनि जा कबाब ही हू इलाही खाधा अथव। हाणे थोरो डिफरेंट खाई ॾिसो न, थी सघे थो तव्हां ठाही हुजे रेसिपी आहे, पर मुंहिंजे स्टाइल सां ठाहे ॾिसो, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। फिर इसको कवर कर लें। अब इसके बाद इसके ऊपर मेथी, सूखी मेथी है वो डालेंगे, सूखी मेथी है न वो थोड़ी ने मथा विझी छॾिजो। ये ॾिसो असांजा कड़क वारा पटाटा तयार आहिनि, ॾिसो केॾा सुठा था लॻनि, चटपटा अथव ॾाढा मज़ेदार। हाणे असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब करियो ऐं शेयर कयो ऐं ॿुधाइजो त असांखे इहे पटाटा तव्हांखे कीअं लॻा। मथां वरी असां हिन में मैजिक मसालो जेको असांजो मशहूरु आहे उहो असां हिन में विधो आहे। तव्हां बि इहो ॾिसिजो, असांजो इहो लिंक तव्हांखे ॾींदासीं ऐं उन में ॾिसिजो त मैजिक मसालो कीअं ठहंदो आहे। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।